वासा शेयर कंदासीं। हैदराबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तक़रीब में अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह, ज़याम ख़ान शोरो ऐं ॿियनि शिरकत कई। अयाज़ मेले में अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि भी शिरकत कई। अवां खे नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। हैदराबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तक़रीब में अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह, ज़याम ख़ान शोरो ऐं ॿियनि शिरकत कई। अयाज़ मेले में अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि भी शिरकत कई। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। हैदराबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। हैदराबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तक़रीब में अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह, ज़याम ख़ान शोरो ऐं ॿियनि शिरकत कई। अयाज़ मेले में अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि भी शिरकत कई आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र, अपडेट कंदा हलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। बिल्कुल हैदराबाद में अयाज़ मेलो जो 100 साल जश्न वारी तकरीब है 5 रोज़ा उन जो इफ्तिताह थी चुको है। उन जो इफ्तिताह कयो आहे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। उन इफ्तिताही वारी तकरीब में जो सो अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, ज़याम ख़ान शोरो समेत ॿिनि पीपल्स पार्टी के अॻवाननि बि शिरकत कई आहे। मेलो जीअं ई शुरू थियो, इफ्तिताह करण खां पोइ त तक़रीब शुरू थी चुकी आहे। उन तक़रीब जेका आगाज़ कयो वियो वो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे राग सां शुरू कयो वियो, जेको बिलावल भुट्टो ॿुधो। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके मक़ाला आहिनि उहे पेश कया था वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पिण स्टेज ते मौजूदु आहे ऐं उहो पिण हिन मेले जे इफ्तिताह खां पोइ तक़रीब खे ख़िताबु कंदो। जी ठीकु आहे ज़फ़र, इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।